हेलो जानू, कल खां वठी नंबर बंद हुई, मां तो परेशान हुई। हाँ जानू, हाँ कया बिजी होंदी है, कॉलेज वेंदी है, पेपर पे हलन। आजकल कम कर छा तो करी जानू। मुझे सोन जो कारोबार आहे, मां लख रुपया कमाईंदो आहियां। तू रुगो मूंसां शादी जी हा कर, तोखे सोन करे छॾींदुमि। हाँ जानू, तो साईं शादी थी सिर्फ थोड़ो इंतजार कर। जानू तोसां प्यार कंदो आहियां। आई लव यू जानू। आई लव यू टू। ठीक है जानू, मां बंद थी कया पढ़ाई करनी है मांखे। ठीक है जानू, आई लव यू। ठीक है, आई लव यू टू। सारिका ही मुर्गो भलो खातो आ, सुनार को कम कंदो आ। पाण हिन खे कंहिं तारीख़े घोरायूं, ऐश कंदासीं, ऐश ऐश। मुंशी चंद्र, यह खोड़ियारी जमीन तमाम कीमती है। इनमें होटल, शुगर मिल, पार्क ऐं ॿियूं खोड़ सारियूं शयूं ठही सघनि थियूं। कीअं बि करे इहा ज़मीन मूंखे वठराए ॾे। बाबल साईं घबरा ना, कोड़े वारी जमीन पाणी वरदासीं। उनजो छोरो सारो ॾींहुं वकास अवारो कम कंदो आहे। मुंशी चंड चवंदा आहिनि न, दरिया जे किनारे ते छोकिरो कुॾे, अॼु न त सुभाणे ज़रूरु कुॾे। साथे तो चवे साईं। वेचारो कोड़ो। वाह साईं वाह। पुत्र वकास काड़े तो वञी? बाबा साईं मैं शहर वञा थो, थोरो कमु आहे मुंहिंजो। त पुट मां पढ़ो आहियां, मूंखां हाणे कमु कार नथो थिए। हिते पंहिंजी केॾी सारी ज़मीन आहे 3 एकड़, पर सारी सोन आहे सोन। पंहिंजी पाण संभाल, कोई गैरत जा। असां जी उमिरि आहे मुंहिंजी कमु करण जी। मां त अञा नंढड़ो आहियां, अञा घुमण फिरण जी उमिरि आहे मुंहिंजी। पुट मां तुंहिंजी उमिरि खां बि नंढो हुयुमि, बाबे सां कमु कंदो हुयुमि। हाणे तूं चए पियो मुंहिंजी उमिरि न आहे कमु। ख़बर आहे मूंखे, मथो घणो न हण, मां कमु कोन कंदुमि कोन। पुट अॼु मुंहिंजी तोखे ॻाल्हि नथी वणे, हाणे पछताईंदे। हा चङो चङो, ठीकु आहे, मां वञा थो। गंगा कर सुनारे वकास जो फोन, अॼु घुरायूंसि, पंहिंजी ज़रूरत पूरी कयूं। आराम तला ईद अचे पई, ख़र्चो बि कोन्हे। अञा ताईं वकास पंहिंजे वकड़ में न आयो। कयांसि तो फोन। हाँ जानू, कहिड़ा हाल आहिनि? मां तोखे ॾाढो पई यादि कयां। तुंहिंजूं यादूं नथियूं सुम्हण ॾियनि, ना ई वरी घुमण ॾियनि। हा जानू, दिलि मुंहिंजी बि तो लाइ धड़के पई। दिलि सिर्फ़ु जानू जानू कंदी आहे। अलाए कॾहिं मूंसां मुलाक़ात कंदो मुंहिंजो जानू। देर छा थी जानू, अॼु ई अच। ठीकु आहे, मां घर वञी तयारी कयां थो, अचां थो तोॾां। पर अचां काथे? सिर्फ़ु तूं घरां निकिर, मां तोखे ॿुधाईंदीमांइ काथे मिलणो आहे, काथे अचिणो आहे। ठीकु आहे। पुट वकास ख़ैर त आहे, काॾे थो तयारी करी? बाबा मैं कम सां थो वञा, को कमु आहे छा मूं में? ना पुछां पियो। मारा वकास कर पोयां फोन, असांखे 50 लख खपे। मां ग़रीब जो ॿारु आहियां, सुनारो न आहियां। बकवास बंद रख। सच ॿुधा, तुंहिंजो पोयों केरु आहे? न कई न हिते पूरो सच थो ॿुधायां, सिर्फ़ु पोयों ओड़ो पी आहे। हरगा कुझु हिन मां कढूं या न थी ॾाला करूं। जानू दे पंहिंजे पोड़े पीउ जो नंबर। 0305 3658 718।
हेलो थोड़ा तुंहिंजो पुट असांजे कब्ज़े में आ, तकड़ में डाला के पुॼाए, न त तुंहिंजे पुट खे मारे छॾींदासीं। काथे आ मुंहिंजो पुट? किथे आ? कुछ भी न कयो मुंहिंजे पुट खे, कुछ भी न कयो। कुझु बि न थींदो तुंहिंजे पुट खे अगरि तो असांखे 10 लाख ॾिना त। हा ये तो पुलिस खे ॿुधायो न त तुंहिंजे पुट खे मारे छॾींदासीं। ऐं ॻाल्हाए पंहिंजे पुट सां। बचाए मूंखे बाबा, बचाए, न थे बेदर्द मारे छॾींदा मूंखे, बचाए बाबा मूंखे। ना ना पुट घबरा न, तो कुछ भी न थींदो। मां पैसा ॾींदुमि, पैसा ॾींदुमि। पोइ पोड़ा सुभाणे शाम जो असांखे 10 लाख खपनि, न त तुंहिंजे पुट जो लाश मिलंदो ई, लाश। ॾिसूं जानू पीउ तोसां केतिरो प्यार कंदो आहे, पैसा प्यारा अथसि या पुट। साईं 5 एकड़ जो मुनाफ़ो ख़र्चो, ये 8 एकड़। मुंशी चांड्र अॼु पाण ना कौड़ो अचे थो। बाबा साईं को कमु हूंदुसि? ॿियो ख़ैर ख़ुशि हो? ठीकु ठाक बार ॿियो ख़ैर आहे ख़ुशि? थोड़ा तुंहिंजो कीअं अचणु थियो? अॼु सफ़ा पुसियल थो नज़री। मेरा साईं मूंखे 10 लाख रुपए जी ज़रूरत आहे। थोड़ा मां तोखे 10 लाख रुपया ॾींदुमि, पर हिन जे एवज़ मां तोखां 3 एकड़ ज़मीन वठंदुमि। मेरा साईं 8 लाख जे हिसाब सां एकड़ मूंखां वठो, जेका 10 लाख जी मुंहिंजी ज़मीन अचे। ना पोड़ा या सारी ज़मीन तोखे ॾियणी पवंदी। ना वॾेरा साईं, मां सारी ज़मीन कोन ॾींदुमि। मुंहिंजे ॿारनि जो सहारो आहे, असांजी माउ आहे, माउ। ठीकु आहे पोड़ा, पोइ तुंहिंजी मर्ज़ी। बचाए मूंखे बाबा, बचाए, न थे बेदर्द मारे छॾींदा मूंखे, बचाए बाबा मूंखे। थोड़ा मां तोखे 10 लाख रुपया ॾींदुमि, पर हिन जे एवज़ मां तोखां 3 एकड़ ज़मीन वठंदुमि। थोड़ा छा थो सोची? पुट खां ज़मीन मथे ते न आहे, सही आहे, वॾेरे खे ज़मीन ॾेई थो अचां। ठीक है साईं, मूंखे पैसा ॾियो, पंहिंजी सारी ज़मीन तव्हां वटि। मुंशी चांड्र दे पुड़े के पैसा पटके में वेड़े करे। जी साईं, मां हाणे ॾियां थो। हल पोड़ा। थोड़ा शाम थी वई आहे, तुंहिंजा पैसा अञा ताईं कोन पहुता। पुट जी ज़िंदगी प्यारी अथी है ना? कुछ न कयो मुंहिंजे पुट खे, पैसा मूं वटि आहिनि, मां काथे अचां?
बुढ़ा पहिरियों मूंखे पुट ॾेखारियो। थी रहियो तुंहिंजो पुट। पहिरियों असांखे पंहिंजा पैसा ॾे। हाँ ये वठो पैसा मुंहिंजे पुट खे छॾियो। छॾियो मुंहिंजे पुट खे बाबा, छॾियो। हमदुल्ला छॾ वकास उर्फ जानू खे। बाबा मूंखे माफ़ कर बाबा। बाबा ॿिए तुंहिंजी न फरमानी कोन कंदुमि बाबा। चयऊं न पियो जी नाफ़रमानी सुठी न हूंदी। न बाबा, मां जानू सां वरी फ़ोन ते कॾहिं बि न ॻाल्हाईंदुमि।